नाज़रीन अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सरहाड़ी भरिसां गुज़िरियल ॾींहुं करंट लॻण सबबि फ़ौत थियल नौजवान जे वारसनि सदावा पुल ते लाश रखी निटहण समेत धरणो हयो। हेस्को अमलदारनि ते केस दाख़िल कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मेहदी रज़ा मरी मूजिब ॻोठ दोस्त मोहम्मद खोसो जो रहवासी नौजवान निसार खोसो चोदगी भरिसां सिरिंज भट्ठे ते हेस्को अमलदारनि जी ग़फ़लत सबबि 11,000 वोल्टेज ते कमु करण दौरान करंट लॻण करे फ़ौत थी वियो हुयो। शाहपुर चाकर पुलिस पारां वाक़िए जो केस दाख़िल न करण बाद फ़ौतीअ जे वारसनि शाहनवाज़ खोसो, अब्दुल करीम खोसो, मुश्ताक खोसो ऐं ॿियनि जी अॻवाणी में सांगड़ नवाबशाह रोड ते सदावा पुल ते लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे निटहण उस में धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक बि मुअत्तिल थी वई। SHO शाहपुर चाकर मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे रोड खोलारायो। होॾां फ़ौतीअ जे भाउ शाहनवाज़ खोसो जी फ़रियाद ते शाहपुर चाकर थाणे ते हेस्को सब डिवीज़न शाहपुर चाकर जे लाइन सुप्रीडेंट नूर अहमद खोसो, लाइनमैन साहिब ख़ान उमराणी ऐं SDO अल्लाह ॾिनो चांडियो ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।